नाज़िर मीरपुर बुरड़ो में गोठ कादिर बख्श पहोड़ के रहवासिन पारा लिंक रोड जो मरमती कम अध में रहल हुजण ऐं 6 महीनन खां पत्थर विछायल हुजण खिलाफ सख्त एहतजाज कंदे तुर्त रोड जो कम मुकम्मल कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। पेश आहे सराज पहोड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन मीरपुर बुरड़ो लग गोठ कादिर बख्श पहोड़ में मौजूद हूँ। इतने जो 5-6 महीना थी न ठेकेदार पत्थर सटे हलियो हुआ अचो तो गोठण निंड था गाल बोल कंदासीं हिननि जो वधीक छा चवणा। अदे रोड सड़की जे करे पत्थर लाए आन तो रोड ठहंदो। हाणे पहिरियों अॻियों सड़की कच्ची हुई तो उन्हीं ते माण्हुनि खे सकून तो उथण वेहण जो। हाणे त आज़ार पैदा थियो आहे, न को ट्रैक्टर अची थो सघे, न का मोटरसाइकिल सकून से तो गुज़री थी सघे। ॿार बचो उहो परेशान आहे। पंधु लाए तॾहिं असां अॻिते टपी था वञूं पत्थरनि खां। असांजो अर्ज़ु आहे त असांजे जेका मोनी खां सड़क एॾे वञे थी बिगारी ते ऐं शेख मान जो ॻोठ ताईं रस्तो मिलियो वञे। पत्थर लाया आहिनि, इन जे करे असांखे अञा आज़ादु थियो आहे। कुलनि ते ॿाल खणी टपाए वञूं था पत्थरनि खां, गाॾियूं ख़राबु थियनि थियूं। हूअं अञा जेको पत्थर न हूंदा बि असांखे वॾी सहूलियत हुई। पत्थर लाइण जे बग़ैर पोइ ज़ाहिर बि न थिया आहिनि, न खिंडाइनि था, न कुझु। असांखे वॾो आज़ार आहे। असांजो रोड असांखे ॾियो गोठ शेख मोहम्मद पहोड़ वटि जेको रोड आहे असां मारूमन असांखे नंढड़ा बरसाति थिए थी काॾे वञूं असां। इन जे करे हाणे ठेकेदार जेको आहे त पत्थर लाहे वियो आहे। ॾिसो त तव्हां पत्थर लॻा पिया आहिनि। 2-3 ट्रकां लाहे 30-40-50 लख वठी वियो आहे। हलियो कागज़नि में मथे ॾिसायो अथऊं कानूनी कार्रवाई करे त असां रोड फाइनल करे छॾियो आहे। हिते पत्थर पिया आहिनि पिया। असां काॾे वञूं, असां नंढड़ा ॿार आहिनि, बरसाति थिए थी, मींहुं थिए थो, असां हाणे काॾे वञूं। असां आला अमरदारनि खां मुतालबो था कयूं त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। जीअं असांजे तक़रीबन 4-5 महीना थी विया आहिनि। ठेकेदार पत्थर लाइ हलियो आहे, मोटे नथो, पैसा खाई अलाए छा। असां पाण दलील ॿाल बचो सॼो दलील पत्थर लाइ हलियो मोटियो आहे। तकियो न त छा अलाए छा परेशान आहे। मींहुं वसे थो, गमी थियो त असांजे रस्ते जे लाइ आज़ाब आहे वॾो। कैमरामैन गुलाम बाबा गाॾी सिराज अहमद पहोड़, मेरान टीवी मीरपुर।